समाजी अॻवान एडवोकेट नबी बख्श सचो साहब। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजो कीमती वक़्तु ॾिनो। साईं नबी बख्श साहब, तव्हां असांखे हींअर ॿुधाईंदो सिंध जी जेका ज़री मईशत उन हींअर पोजीशन छा आहे? बिल्कुलु साईं, महिरबानी तव्हांजी, तव्हां चैनल जी रशीद साहब। जेका सिंध में जेका मईशत आहे उहा तक़रीबन ईअं सम्झो त सिंध जे 55% माण्हुनि जो गुज़र सफ़र जेको आहे सिंध जे ज़री मईशत ते आहे। बाक़ी 45% जेके माण्हू आहिनि उहो इंडस्ट्री सेक्टर या ॿियो के सेक्टर सां लाॻापियल, 55% जो गुज़र सफ़र सिंध जे माण्हुनि जो इन ज़रई शोबे ते आहे, ज़री फसलनि ते आहे, ज़री पैदावार ते आहे। पर जेका ज़री शोबे जी जेका सूरत हाल आहे गुज़िरियल 3 सालनि दौरान तमामु घणी कसर बरसी वारी सूरत हाल आहे। कंहिं फसल जो रेट कोन पियो मिले सवाइ हिकु अधु फसल जे गुज़िरियल साल कमंद जो रेट कोन मिले मुनासिबु मिलियो, बाक़ी न कणिक जो रेट मिलियो, न सारनि जो रेट मिलियो, न ई ॿिया जेके फ्रूट आहिनि। इवन हींअर जेको ताज़ो असां अंब लथो आहे, हाणे सिंधड़ी अंब ख़तमु थी वियो आहे। सिंधड़ी अंब जॾहिं पहिरीं जून ते मार्केट में आयो त 120 रुपया 130 रुपया किलो मार्केट में अवेलेबल हो। छो जो हिकिड़ो त एक्सपोर्ट कोन पियो थियो जंग जे करे, ॿियो वरी जेको आहे सो मक़ामी तौर ते जेके ख़रीदार हुआ उन्हनि जी परचेसिंग पावर कोन हो। टमाटो जेको उहो 350 रुपया किलो टमाटो अच्छा जॾहिं सिंध जो लहे थो तॾहिं तमामु वॾा क्राइसिस हूंदा आहिनि, तमामु घणो बल्क में लहंदो आहे। जॾहिं छो जो हाणे टमाटो हिकिड़ो पेरिशेबल आइटम आहे जेको जल्दी जेको आहे ख़तमु थी थो वञे, उनजी शेल्फ लाइफ जेका उहा तमामु महदूद आहे। इन जे करे जेतिरो घणो पैदावार थिए थो उहो जल्दी में पैदा थिए थो, ख़तमु थी वञे। जॾहिं गर्मियूं ऐं बरसातूं ईंदियूं आहिनि त सिंध जो टमाटो ख़तमु थी वेंदो आहे, पोइ वरी कोयटा जो या पंजाब जो या ईरान जो टमाटो ईंदो आहे। त हाणे सिंध जो टमाटो जॾहिं हो तॾहिं हुई टकेदड़ी, हाणे जॾहिं ॿाहिरि जो इम्पोर्ट थिए पियो इन जे करे थिए पियो जो इम्पोर्ट ते ख़र्चो आहे। ज़ाहिर ॻाल्हि जो इम्पोर्टर आहिनि उहे वरी ज़्यादा मुनाफ़ो कमाइनि था, पोइ कंज़्यूमर वीचारा नुक़सान में वञे थो। त सिंध जे टमाटे खे बचाइण जो हिकिड़ो इहो बि तरीक़ो आहे त सिंध गवर्नमेंट वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे ज़मींदार खे अहिड़ा इंसेंटिव ॾिए त पंहिंजे टमाटे खे प्रिज़र्व करे रखनि, 3-4 महीना स्टोर कोल्ड स्टोरेज में पियो हुजे या प्रिज़र्व पियो हुजे त जॾहिं शॉर्टेज थिए त उहो साॻियो टमाटो मार्केट में। ॿियो सवाल नबी साहब ज़हन में अचे सिंध जे अंदरि हींअर जेको पाणी जी शॉर्टेज आहे उन पाणी शॉर्टेज जे करे चयो वञे पियो त जेकी असांजी ज़री मईशत जेका आहे उहो मुकमल तौर ते तबाह जेका असां थी रही आहे ऐं पाणी जो हीअं छा सूरत हाल आहे, केतिरो सां असांखे नुक़सानु थिए थो? बिल्कुलु रशीद साहब, तमामु अहम सुवालु आहे। पाणी जेको क्राइसिस आहे उहो सॼे मुल्क में अॼु खां 2 महीना पहिरीं सॼे मुल्क में हो। हिकिड़ो त इहो थियो त हिंदुस्तान पाणी रोकियो जेको आहे, ऐं उनखां पोइ वरी जेको वॾी ज़्यादती आहे थी इरसा पारां यार ज़्यादती कई वई त पंजाब जा जेके 2 केनाल आहिनि, चश्मा झेलम लिंक केनाल ऐं तोसा पंजनद, चश्मा झेलम लिंक केनाल ऐं TP तोसा पंजनद केनाल, इहे फ्लड केनाल आहिनि। इन्हनि केनालनि खे तॾहिं वायो वेंदो जॾहिं सिंधू दरिया में पाणी ॿोॾ वारी सूरत हाल हूंदी, या विचोले दर्जे जी ॿोॾ हुजे या इंतिहा दर्जे जी ॿोॾ हुजे या नंढे लेवल जी ॿोॾ हुजे, तॾहिं इन्हनि जेको ॿिन्ही केनाल उन्हनि ॿिन्ही केनाल खे इरसा जेको इजाज़त ॾी त हिकिड़े में 10,000 क्यूसेक, ॿिए में 11,000 क्यूसेक। नतीजो उन जो थियो त सभ खां वधीक ख़तरनाक मनफ़ी असर सिंध ते पिया। वरी जॾहिं माशाल्लाह हाणे गुज़िरियल 2 हफ़्तनि खां पाणी जो फ्लो 15 जून खां पोइ थोरो काफ़ी बहितर थियो आहे, सिंध में पाणी अचणु शुरू थियो आहे। वरी सिंध जे अंदरि जेका विरासत आहे उहा बि हिकिड़ी गैर मुनसिफ़ाना अक़रबा परवरी वारी 3 बैराजनि ते सूरत हाल इहा आहे त अॼु बि कोटड़ी बैराज ते कल्ह 43,000 अप स्ट्रीम ते पाणी बीठो ऐं कोटड़ी बैराज जे टेलनि जा ज़मींदार ख़ासि करे बदीन जा, टने मानसान जी टेल जा, ठटे जी टेल जा ज़मींदार एहतजाज पिया कनि, नंढियुनि शाखनि वारा पोइ ऐं माइनर वारा त असांखे पाणी कोन थो पहुचे। हाणे इहा जेकॾहिं शॉर्टेज आहे, हालांकि जॾहिं 43,000 खां मथे 4 केनाल कोटड़ीअ खणी कोन था सघनि, हिकिड़ो 100 क्यूसेक कोन था वधीक खणी सघनि, वधीक छॾिबो त बस्ट थी वेंदा, अलाए किथां ब्रीच पवंदो। त हाणे इहो पाणी जी डिस्ट्रीब्यूशन करणु वरी सिंध गवर्नमेंट इरीगेशन सीधा वारनि जो कमु आहे। त हाणे ऑफिसर घरनि में सुता पिया आहिनि, को ड्यूटी कोन थो करे। ऑफिसरनि जो हाणे जेको कमु वञी बचियो आहे त इंटरनेशनल जेके वर्ल्ड बैंक जा प्रोजेक्ट अचनि था, एशिया डेवलपमेंट बैंक जा प्रोजेक्ट अचनि था, अरबे खरबे रुपए जा, उन्हनि जी रुगो स्कीमूं ठाहिनि पिया, प्रपोज़ल PCU ठाहिनि पिया त पैसा कीअं कमाइजनि। बाक़ी जेको फील्ड जो कमु आहे उहो कोन पिया कनि, जंहिंजे नतीजे में माण्हू सराप एहतजाज आहिनि। हाणे 15 हफ़्ते 10 ॾींहं खां पोइ चवंदा 15 जुलाई खां बरसातूं शुरू थियूं, त माण्हुनि जी जेका ख़ासि करे असांजो जेको बेल्ट आहे सारे वारो बेल्ट आहे, उते सार जी वेर कोन थी, ॿनी ख़राबु थी वेंदी, कमंद पोखियल बि सुकनि पिया, ॿिया फसल पोखियल सुकनि। इन करे सिंध जे अंदरि सिंध जे आपाशी खाते खे सीडा खे बहितर करण जी ज़रूरत आहे। बहितर छा, बल्कि हिन जी टोटल जेको आहे रीऑर्गनाइज़ रीस्ट्रक्चर कजे। हाणे हे जेके ऑफिसर वेठा आहिनि इहे न कम जा लाइक़ु आहिनि, न हिननि खे कमु करिणो आहे। मुंहिंजो हिकिड़ो सुवालु हो साईं नबी साहब, ॾिसो न जेकी वाह मतिलबु फुलेली कैनाल आहे, पंहिंजो पियारी आहे, असांजो अखम आहे, या इन्हनि जा जेकी इन जा पाण नंढड़ा जेके कैनाल आहिनि, पंहिंजो शोरथी शाख आहे, बुली शाख आहे, या ॿी जेकी शाख हुअनि या पाण वारी जेको कुंभ शाख आहे,
इन्हनि शाखनि जा जेके मुंड आहिनि उन्हनि जे अंदरि जेको बासर माण्हू उहो पाणी जेको आहे उहो चोरी ऐं चोरी खणी वञनि। टेल जे अंदरि जेकी ज़मीनदारनि जंहिंजी वीचारा ग़रीबनि जेको हज़ारे एकड़ ज़मीन आहे इहा तबाह थी बि इन ते छो एक्शन कोन थो कयो? बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही निशानी कई आहे। त हिते जेका अक़रबा परवरी ऐं सियासी जेको आहे सो हटधर्मी चइजे, सियासी जेको आहे शख़्सियतूं आहिनि, बासर क़ुवतूं आहिनि, उहे पंहिंजी मर्ज़ी सां शाखनि खे वाहन खणाइनि। त हाणे असां वटि जेके कैटेगरियूं आहिनि, पहिरीं नंबर ते असांजो बैराज, पोइ केनाल अची वियो, केनाल खां पोइ जेको आहे त ब्रांचिस अची वियूं, ब्रांचिस खां पोइ माइनर, माइनर खां पोइ डिस्ट्रीब्यूटरीज़। हाणे इहे जेके 4-5 कैटेगरियूं आहिनि पाणी खे ज़मीन ताईं पहुचाइण जूं। त जेके शाखूं आहिनि, हलो केनाल खां पोइ जेके शाखूं मेन शाखूं उन्हनि में पाणी अचे थो, वरी जेके माइनर आहिनि उन्हनि में पाणी घटि आहे, वरी जेके डिस्ट्रीब्यूटरी आहिनि उन में अञा पाणी घटि आहे। जेके सियासी माण्हू हिते टंडे माण्हू खान में हिकिड़ो आम अॼु खां पोइ 3 हफ़्ता पहिरीं हिकिड़े वाह में पाणी छॾियो ऐं जॾहिं पाणी छॾियो पाणी तमामु घटि हो, हुनजी कैपेसिटी खां तक़रीबन कैपेसिटी जेकॾहिं हुनजी हुई पोइ जेको आहे सो 600 क्यूसेक उन पाणी तक़रीबन 150 क्यूसेक छॾियो। जेके बासर सियासी क़ुवत उन पाणी खे खणी आया उन्हनि पहिरीं त सभिनी माण्हुनि जा वाटर जेके हुन में सील करे छॾिया त पाणी इन पाणी खे केरु कोन खणंदो, सिर्फ़ु असीं खणंदासीं। उहो पाणी उन्हनि जे ज़मीन ताईं पहुतो। कंहिंखे यानी जेके सेशन वाटर कोर्स आहिनि का मशीन कोन्हे उन्हनि खे पोइ सील करे विया त पोइ भाई साहब लोगनि जी जेको आहे ज़मीन ताईं पोइ पाणी वेंदो, हिनखे केरु छॾंदा। तव्हां सही फरमायो पिया। जेको ॾिसो न एफओ जा जेके चेयरमैन जेके मुक़ररु थियल आहिनि उहे सियासी बुनियादनि ते थियल आहिनि ऐं एफओ जा चेयरमैन जेके आहिनि उहे कोशिशि इहा कनि पिया त उन्हनि जूं जेकी बनियूं आहिनि से आबाद थियनि, बाक़ी ॿिया पोयां टेल वारा जेके आहिनि उहे तबाह थियनि पिया ऐं उन्हनि एफओ जा चेयरमैन जेके आहिनि उहे ख़ामोश। बिल्कुलु इहो एफओ जो हीउ जेको सिस्टम ठाहियो अथनि न, जॾहिं बि सीडा ठही पई एफओ ठहिया पिया तॾहिं मूंखे यादि आहे साईं कमर ज़मा शाह सां चैम्बर ऑफ एग्रीकल्चर सदर हूंदो, मीटिंगूं थियूं, ब्रिगेडियर अब्दुलक हूंदो, सिंध वाटर मैनेजमेंट ऑर्डिनेंस जेको 2002 आयो हो उन में ऑर्डिनेंस मुताबिक़ सीडा ठही, जंहिंजो पहिरीं चेयरमैन ब्रिगेडियर अब्दुलक, उन कराची में मीटिंग थी, साईं कमर ज़मा शाह, गुलाम साहब, आगा नसरुल्ला साहब, ऐं उहो साईं कमर ज़मा शाह हुते इहो थियो त बाबा तव्हां हीउ छो पिया ठाहियो सीधा ॾिनासीं ज़मीनदार खे एम्पावर कंदासीं, एफओ चेयरमैन थींदा, शाखनि जा फलाणा थींदा। त उते इहा ॻाल्हि थी, उन्हनि चयो त बाबा तव्हां बजाए नओं इदारो ठाहिण, जेको इदारो अॻु में ज़बरदस्त क़िस्म जो इरीगेशन ठातो था उनखे रीस्ट्रक्चर करे रिफॉर्म करे उनखे बहितर करियो न। उनखे बहितर करो को हिकिड़ो नओं इदारो ठाहे छॾियो, उहो कर्ज़ु वठी, हाणे कर्ज़ु सूबे ते चढ़ी वियो इदारो, उहो जेको आहे सीधा हाणे न सीधा पियो कमु करे न इरीगेशन पियो कमु करे। त हीउ ठाहिण जो मक़सदु इहो त एफओ चेयरमैन खे मिली लालीपाप ॾींदो पोइ ॾिसो हाणे तव्हांजे पाणी जी मैनेजमेंट ई एफओ चए। हाणे एफओ चेयरमैन जेके आहिनि जीअं तव्हां ॻाल्हि कयो जेको मुंड में आहे त उहो पाणी चए थो मूंखे मिले, बाक़ी ॿिया जी धूड़ पाइनि। ऐं उनखां पोइ जेको जेकॾहिं शाख में पाणी हिकिड़ो पेरीनल सॼो साल शाख जेका हलणी आहे उन में पाणी छॾींदा 50% चेयरमैन या ॿिया उहिदेदार खणंदा, ॿिया हेठियां ज़मीनदार वीचारा माटका आहिनि, उहो चेयरमैन ॻाल्हाइण तयारु कोन्हे। पाणी तव्हां फुल त ॾियो न, महीने में 3 हफ़्तनि खां पोइ या 2 हफ़्तनि खां पोइ हिकिड़ो वारो फुल पाणी त ॾियो शाह खे। फुल पाणी अचे कोन त अधु शाख हले थी, हुननि जो कमु थी वञे, बाक़ी आम माण्हू वीचारो। साईं हिकिड़ो ॿियो आख़िरी तव्हांखां सवाल पुछूं था त असांखे इहो ॿुधाए इहो जेको पाणी जी शार्टेज जेका हींअर थिए पई पाणी जी शार्टेज जे नतीजे जे अंदरि अॻे जी भेट जे अंदरि सिंध खे हिन वक़्तु केतिरो मतिलबु त जेको आहे सो मुआशी तौर ते नुक़सानु पहुचे पियो? उहे साहिब जेको असांजो कोठड़ी बैराज आहे उन चइनी केनालनि ते, चइनी केनालनि जी जेका कमांड एरिया आहे, ऑफिशियली कमांड एरिया 27 लख एकड़। हाणे 27 लख एकड़ मां तव्हां ईअं सम्झो त घटि में घटि 7 खां 8 लख एकड़ तेल जी ज़मीनूं आहिनि। त 7 खां 8 लख एकड़ इन्हनि चइनि ज़िलनि में टंडोमा खान, सिजावल, ठट्टो, बदीनी, चइनि ज़िलनि में घटि 7 खां 8 लख एकड़ ज़मीन मुतासिर थी पई, जिते माण्हू जा फसल या सुकनि पिया या माण्हू पोखे कोन पिया सघनि। त हिकिड़े एकड़ ते जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु ₹1,00,000 जी जेको आहे सो ॿधो जेकॾहिं हुनजी इनकम, त 7 लख एकड़ ते तव्हां अंदाज़ो करियो त इहे तक़रीबन जेको आहे सो 7 अरब रुपया थी वेंदा आहिनि। 7 अरब रुपए जा जेको आहे सो नुक़सानु थिए पियो सिर्फ़ु टने माण्हू असांजी चइनि ज़िलनि जी मईशत खे। त हाणे इहो जेको नुक़सानु आहे इहो आवाम जो नुक़सानु आहे। इहे जेके आहिनि से पैसा माण्हू जेको असांजो जेको ज़राअत जो जेको मिनिस्टर आहे या असांजो इरीगेशन जो जेको मिनिस्टर आहे इहे छा पिया कनि? इरीगेशन मिनिस्टर वारो त हाणे जाम ख़ान शोरो उनजी वज़ीर आला साहिबु तारीफ़ कंदो आहे, वॾो एनर्जेटिक आहे, वॾो महिनती आहे, भला हूंदो महिनती। कल्ह हुन हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कया, मीट दी प्रेस, हुन में प्रेस कॉन्फ्रेंस में वरी शिकायत करे पियो जेको आहे सो हिंदुस्तान त भई असांजे आबी ज़ख़ीरनि ते जेको दाड़ो पड़े। बाबा तूं हैदराबाद प्रेस क्लब में आहीं त तूं पंहिंजे डिपार्टमेंट जी कारकर्दगी ॿुधाए न, त तुंहिंजे डिपार्टमेंट में तेल ताईं पाणी छो कोन थो पहुचे। 2 नंबर ते मूं कल्ह हैदराबाद जे साहिब ने मूंखे फ़ोन कई, मूं हुनखे चयो त भाई वज़ीर आला साहिब हिकिड़ी
कमेटी ठाही आहे त हर हिकु वज़ीर एडवाइज़र उनजो स्पेशल असिस्टेंट CM हाउस में हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं वेहे थो, सभु आवाम हुनखे कॉल करे थी, उन जा मसइला ॿुधनि था। मूं इहो वज़ीर आला साहिब खे बल्कि बिलावल साहिब खे अपील कई आहे त बाबा तव्हां CM हाउस में वज़ीर मुशीर ऐं स्पेशल असिस्टेंट खे विहारण जे बजाए सिंध जा 2 बैराज आहिनि, डेली हिकिड़े वज़ीर जी ड्यूटी हिकिड़े बैराज ते लॻायो, उते ऑनलाइन सिस्टम हुजे ऐं अगरि शोरकी ऐं ढट शाख में जेकॾहिं पाणी ज़मींदारनि ते कोन पियो पहुचे त उहो उन खे फ़ोन कंदो पियो ढट शाख में पाणी छो कोन पियो पहुचे, उहो मिनिस्टर ओॾी महिल ऑनलाइन वठे उन इंजीनियर खे, सुपीरियर इंजीनियर खे, चीफ इंजीनियर खे, पाणी छो कोन पियो पहुचे, पाणी इहो 24 कलाकनि जे अंदरि पहुचणु घुरिजे। बाक़ी हाणे CM हाउस में वेही आराम दे कमरनि में पेटिस सैंडविच पिया खाईंदा ऐं माण्हुनि जा मसइला पिया ॿुधंदा, उहो हल कहिड़ा था थी प्रैक्टिकली हल कराए। बिलावल साहिब हिननि जी ड्यूटी हाणे चवंदा रुगो हींअर न, हर साल पाणी फोट असां वटि हर साल थिए थी, जीअं अप्रैल शुरू थिए थी ऐं गर्मी थिए थी असां वटि अप्रैल मई ऐं जून इहे 2.5 महीना तक़रीबन तमामु घणा सख़्तु क्राइसिस वारा हूंदा जंहिंमें पाणी घटि हूंदो आहे, डिस्ट्रीब्यूशन अनफेयर हूंदी आहे। त बिलावल साहिब इहा कमेटी मुस्तक़िल ठाहे छॾे त 1 अप्रैल खां वठी 30 जून ताईं इहे 3 महीना हर बैराज ते 2 बैराज अंदरि हिकिड़ो वज़ीर डेली वेहंदो, उहो लाइव कॉल वठंदो ज़मींदारनि जूं, टेल वारनि जूं, उनजा जेके गिरस ओॾी महिल ऑफिसर खे विहारे ऑनलाइन कॉन्फ्रेंस लाइ कॉल ते वेही इंगेज करे हुनखे चवंदो पाणी पहुचे, पाणी छो कोन थो पहुचे, तॾहिं वञी मसइलो हल थींदो। बाक़ी जेकॾहिं बाक़ी इहे जेको आहे वेठा कॉलूं रिसीव कंदा CM हाउस में माण्हुनि जा मसइला कोन हल थींदा। वॾी महिरबानी नज़ीर साहब। नाज़रीन, तव्हां नामियारे ज़री माहिर मोहतरम जनाब नबी बख्श सठी साहिब जूं तव्हां जेके आहिनि से क़ीमती ॻाल्हियूं जेके तव्हां ॿुधियूं ऐं इंशाअल्लाह ताला जेको सो ईंदड़ प्रोग्राम जे अंदरि वरी कंहिं नए महिमान सां गॾु तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं जे लाइ पंहिंजो मेज़बान रशीद सिंधू खे इजाज़त ॾींदा। साथ सलामत, सिंध सलामत।